भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। माउ तरफ़ां संदसि ॻोल्हा में मदद लाइ एहतजाज कयो वियो आहे। वालदा जो चवणो हो त नौजवान अब्दुल्ला उजण 10 खां 15 ॾींहं खां पुरस्कार तौरु गुम आहे। पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वेंदी। अहम ख़बर खां अवां खे अॻनि पिया हलूं त भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। माउ तरफ़ां संदसि ॻोल्हा में मदद लाइ एहतजाज कयो वियो आहे। संदसि वालदा जो चवणो हो त नौजवान अब्दुल्ला उजण 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि। पुरस्कार नमूने गुम आहे। पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। अवां खे अॻनि पिया हलूं त भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। माउ तरफ़ां संदसि ॻोल्हा में मदद लाइ एहतजाज कयो वियो आहे। संदसि वालदा जो चवणो हो त नौजवान अब्दुल्ला उजण 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि। पुरस्कार तौरु गुम आहे। पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। अवां खे अॻनि पिया हलूं त भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। माउ तरफ़ां संदसि ॻोल्हा में मदद लाइ एहतजाज कयो वियो आहे। वालदा जो चवणो हो त नौजवान अब्दुल्ला उजण 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि। हू गुम आहे। पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। अवां खे अॻनि पिया हलूं त भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। माउ तरफ़ां संदसि ॻोल्हा में मदद लाइ एहतजाज कयो वियो आहे। वालदा जो चवणो हो त नौजवान अब्दुल्ला उजण 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि। हू पुरस्कार तौरु गुम आहे। पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे भरियार रोड खां सिंध रिपोर्टर राशिद माजिद। जी राशिद माजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? भरियार रोड में नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। हाँ जी बिल्कुल, भरियार रोड में 3 वरियन जो नौजवान पुरस्कार तौरु गुम थी वियो आहे। जंहिंजी झूनी मां रोईंदे एहतजाज कयो। वार्ड नंबर 2 रहीम सिटी जो रहवासी 3 वरियन जो नौजवान अब्दुल्ला उजण गुज़िरियल 10 खां 15 ॾींहं खां लापता आहे। जंहिं बाद संदसि घर में परेशानी जी लहर छायल आहे। घर वारनि मूजिबि अब्दुल्ला उजण जो ज़हनी तवाज़ुन मुकमल ठीकु न आहे ऐं हू डिप्रेशन जी हालत में घरां निकिरी वियो हो। जंहिं खां बाद संदसि को बडस पतो नाहे मिली सघियो। लापता नौजवान जी झुनी मां रोईंदे एहतजाज कंदे पंहिंजे पुट जी ॻोल्हा लाइ हुकूमत, पुलिस ऐं इंसानियत रखंदड़ माण्हुनि खे अपील कई आहे। संदसि माउ जो चवणु आहे त मुंहिंजो पुट मूंखे वापसि आणे ॾियो। मां हर ॾींहुं रोई रही आहियां। मुंहिंजी अखियुनि मां निंड ख़तम थी वई आहे। वारसनि SSP नौशर ठोस सां मुतालबो कयो आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। वॾी महिरबानी राशिद माजिद तफ़सीलनि लाइ।